प्रोग्राम में भलीकार। अच्छा डॉक्टर साहब, राति जॾहिं इहा सूरत हाल हुई जमाली पुल वारे इलाइक़े में, त सोशल मीडिया ते काफ़ी शयूं आयूं पे ऐं ॾाढो प्रोवोक करण वारियूं शयूं बि हुयूं, जंहिंमें माण्हू उते रड़ियूं कनि पिया त भई असांजूं छोकिरियूं खणी विया आहिनि, पोइ हीअं थी वियो आहे हूअं थी वियो आहे। उन में हिकिड़ो माण्हू तमामु घणो एक्टिव नज़र पिया आयो ऐं उन या दावा कई त हितां 2 नियाणियूं जेके आहिनि सो खॼी वियूं आहिनि। ईअं हिकिड़ो त तमामु ॾाढो सेंसिटिव मामिलो हो ऐं सोशल मीडिया जे थ्रू सॼे मुल्क में ताईं पहुची वियो ऐं ख़ासि तौर ते सॼी सिंध में हिकिड़ो ताव पखिड़िजी वियो भई हाणे त माना असां एॾो इनसिक्योर आहियूं जो असांजूं छोकिरियूं खॼी वियूं आहिनि। पर इहा सॼी ॻाल्हि राति ई ख़बर पइजी वई त कूड़ हुयो ऐं अॼु अञा वधीक हिन ते वज़ाहतूं अची वियूं आहिनि त उहो जेको माण्हू हुयो उहो ख़ुदि पाण को लैंड ग्रेबर रहियो आहे ऐं उहो इन मामले खे उथारे करे कुझु ॿिया हुनजा मफ़ाद हुआ जेके हासिलु करणु चाहे पियो। त इन क़िस्म जो जेको रवैयो आहे उहो अहिड़नि मामलनि में ख़ासि तौर ते जंहिंमें ही लिसानी ऐं इन तरह जो या ॿियो को मज़हबी बि इवन हुजे, त इन तरह जो जेको सोशल मीडिया जो रोल हुजे थो इहो कीअं आहे? ॾिसो, सोशल मीडिया जो रोल खां अलावा मां तव्हांखे डिस्कस कयां, जेके बि क्राइसिस हूंदा आहिनि न उन्हनि में हिकिड़ो त मॉब साइकोलॉजी थींदी आहे, उहा अलॻि आहे। मॉब में पोइ माण्हू उन लहर में हले थो, पर हिकिड़ा माण्हू टिपिकल क्रिमिनल्स हूंदा आहिनि, उहे उन क्राइसिस में पंहिंजा मफ़ाद ॾिसंदा आहिनि। मिसलन बेनज़ीर साहब जी शहादत खां बाद में हिकिड़ो रद्दमल उहो जेको ॾुख या कावड़ वारो हो, पर जेको ATMनि ते ऐं सुपर स्टोरनि ते हमला जेके थिया उहे ॾोहारी उन राति जो या उन जे अॻे ॾींहं ते टोला ठाहे शहरनि ॾे काहे पिया हुआ। त हाणे पुलिस कोन्हे, बेनज़ीर जी एहतिजाज जो नालो हलो त दुकान लुटियूं था, प्लानिंगूं करे लाड़काणे में कराची में हर जॻह ते जेके ATM मशीननि ते ॿियनि ते जेके हमला थिया उहे ॾोहारी हुआ। हाणे हीउ जेको एरिया आहे स्कीम 33 जो, गुलज़ार हिजरी जो या ॿियनि जो, इहे सॼे जो सॼो हिकिड़े लैंड ग्रेबर सां सथियलु आहे। ॾोहारी जी का बि क़ौमियत न हूंदी आहे, ज़बान न हूंदी आहे, शनाख़्त न हूंदी आहे। हिक ॿिए सां तव्हां कराची जे अंदरि त मूं इहो काफ़ी ॾिठो त हिकिड़े ई टोले में माना जेकॾहिं स्ट्रीट क्रिमिनल्स आहिनि त हिकिड़ो बंगाली हूंदो, हिकिड़ो सिंधी हूंदो ऐं को उन्हनि सां उर्दू ॻाल्हाईंदड़ हूंदो, को पठाण हूंदो, 5-6 ॼणा गॾिजी माना स्ट्रीट क्राइम कंदा। अहिड़े तरीक़े सां इन ई स्कीम 33 में या उनजे आसपास जेके आहिनि लैंड ग्रेबर्स जा हिकिड़ा वॾा ईअं सम्झो त दुकान खुलियल आहिनि, उन्हनि जी हिननि क्राइसिस में चांदी थी वई आहे। त हीअ जंहिं शख़्स जो अवां नालो खयूं इहो मशहूरु ज़माना आहे, बदनाम ज़माना आहे, उन ते अॻु में बि अहिड़े क़िस्मनि जा मामला आहिनि। इन करे ई काल्ह राति जॾहिं इहो मामिलो उथियो, राति जो कोई 9:30 पे थिया, त मूं पहिरीं ट्विटर ते मूं तरदीद जारी कई त अहिड़ो को बि मामिलो न थियो आहे ऐं चवण हिकिड़ी गट फीलिंग हुई, थोरी असां ॼाण वरितीसीं ऐं हीअ हथ सां उन मामले खे प्रोवोक सॼी सिंध मां हिकिड़ो ताव अचणु लॻो हो त सिंधी नियाणियूं अॻवा थी वियूं आहिनि ऐं उन ते ॿिए हंधि किथे बि रिएक्शन अची सघियो पिए। मिसल ख़ुदा न करे कंहिं जॻह ते का मैंगोरा वेंदड़ या पेशावर वेंदड़ किथे को बस रोके, को टरड़ो ऐं उन मां कुझु थी सघे, मतिलबु इम्कान हूंदा आहिनि। त हाणे उन खे रोकण जे लाइ हर बाशोर माण्हू जो फ़र्ज़ु हूंदो आहे त पहिरीं उन न्यूज़ खे या इंफॉर्मेशन खे क्रॉस चेक करे, वेरीफाई करे। सो इहो गुज़ारिश इहा हूंदी त हिन सॼे क्राइसिस में ॿिन्ही पासनि खां जेके क्रिमिनल्स एक्टिव थींदा उहे इन मामले खे वधाईंदा, हर को पंहिंजा जेके बि लैंड ग्रेबिंग थियल अथनि उन खे होल्ड करे पासे में ॾिठल हूंदनि त भई जेकॾहिं ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ जो ज़मीन कब्ज़े में आहे, जेकॾहिं झेड़ो थिए थो त इहो लही भॼी वेंदो, त अहिड़ो माना हास्यकार प्रोवोक कंदो त जीअं माना इहा बि ज़मीन मूंखे फबे। सो इन करे इन में ॾाढे एहतियात जी ज़रूरत आहे मामलनि में। अच्छा डॉक्टर साहब, हुकूमत इहा दावा करे थी त असां इनखे हैंडल कयो आहे सुठे नमूने सां, असां 48 माण्हू गिरफ़्तार कया आहिनि उतां ऐं असां बिल्कुलु इन में का गफ़लत कोन पिया कयूं, इन तरह जूं दावाऊं आहिनि। पर उते जेके ग्राउंड ते शयूं थियनि पियूं ऐं जेके असां ट्विटर ते सोशल मीडिया ते अचनि पियूं फौरी तौर ते ऐं माण्हू रिपोर्टर्स जा जेके ग्रुप आहिनि उन में बि रखनि पिया सॼियूं शयूं, त उन में असांखे इहे जेके कानून लागू कंदड़ अहलकार या पुलिस वारा आहिनि इहे त चुप करे बीठा हुआ, त इन सां छा मैसेज वेंदो? मां जीअं सवेर गुज़ारिश कई त इन्हनि खे के क्लियर इंस्ट्रक्शन्स कोन्हनि ऐं हीअ जंहिं बाह लॻण खां पोइ विसाइण जो कमु कनि था, बाह लॻण खे रोकण जो माना को कमु इन्हनि जो कोन्हे। इन ॾिसो हीअ सोराब ॻोठ या हुनजे एरिया जे आसपास जेके बि गैर क़ानूनी सुप्रीम कोर्ट जी हिकिड़ी रूलिंग मौजूदु आहे, हिकिड़ी डेटा मौजूदु आहे एलियंस जी,
उन्हनि खे हिकिड़ो क्लियर मैसेज वञे या उते माण्हू इंतज़ामी तौर ते उन्हनि सां वञी ॻाल्हाए त भई हीउ जेकॾहिं को मामिलो आहे पर अव्हां ख़बरदार को एज़ ए एलियन या तव्हां हिन मुल्क जा बाशिंदा न आहियो ऐं तव्हांजी जेका हिते एज़ ए ऐं तव्हां ॾिठो त अफ़गानिस्तान जा झंडा खणी बीठा हुआ झंडा खणी बीठा आहिनि त तव्हां जेकॾहिं हितां निकिरो था त पोइ तव्हांखे डिपोर्टेशन असां कंदासीं तव्हां ऐं 2-3 माना ट्रकूं हिननि भराए जेकॾहिं मोकिलियूं गैर क़ानूनी तरसियल माण्हुनि जूं त उन खां बाद में इहो गैर क़ानूनी माण्हू जेको आहे कराची जे अंदरि स्ट्रीट क्राइम आहे उन जे अंदरि बि तमामु घणो अफ़गान मुलविस आहे ऐं ॿियो हिन में माना हिकिड़ी क्लियर पॉलिसी स्टेट जी मौजूदु आहे त जेके गैर क़ानूनी तरसियल आहिनि उन्हनि जो जेके उहे हक़ आहिनि या राइट्स आहिनि उन्हनि जो मुल्क में हाणे पंहिंजी संदन हुकूमत अची वई आहे भला को अमुन थी वियो आहे त हाणे मोटी वञे। अच्छा हूअं डॉक्टर साहिबु हिकिड़ो इन सॼे मामले में हिकिड़ो ॿियो बि हिकिड़ो माना मामिलो मुंझल रहियो माण्हुनि जे लाइ त हिकिड़े तरफ़ त हिकिड़ो इहे जेके अफ़गानी पनाहगीरनि जो फिनामिन आहे हिकिड़ा वरी जेके पश्तून आहिनि उहे काफ़ी सालनि खां वठी वरियनि खां हिते रहनि था हैदराबाद में अंदरि माना काफ़ी लतीफ़ाबाद जे पासे ॾांहुं कंहिं ॻोठनि में उन्हनि जा ॻोठ आहिनि नंढड़ा 20-20 घर आहिनि उते उन्हनि जा उनखां पोइ सांगड़ में आहिनि काफ़ी ॿियनि जायुनि ते पठाणनि जा ॻोठ आहिनि उहे सिंधी ॻाल्हाइनि था रीतू रस्मूं हुननि जो सिंधियुनि जहिड़ियूं थी वियूं आहिनि तव्हां ॻाल्हाईंदा हो त तव्हां सम्झी कोन सघंदव त हीअ को पठाण आहिनि त माण्हू पठाण या पश्तून जेको आहे उहो इन खे ऐं हुन खे ॿिन्ही खे जॾहिं मिक्स कंदा त तव्हां नथा सम्झो त इहो बि ख़्यालु रखणु खपे छाकाणि त हुननि जो इहो ख़्यालु रखणु खपे पर ख़ुदि जेका शाही सैद या ANP या हिते जेको पश्तून क़ौमी जरगा आहे या हू एवर दे आर उन्हनि जी बि रिस्पॉन्सिबिलिटी आहे त हू माना पंहिंजे पाण खे अलॻि करे बीहारनि माण्हुनि खे ॿुधाइनि त हीअ असांजा मतिलबु हिकिड़ो जेको पेशावर या कोयटा जो जेको पठाण आहे उहो हिन मुल्क जो शहरी आहे ऐं उनजो इक्वल राइट आहे आइन में जेसीं ताईं तव्हां आइन में का तरमीम नथा कयो तेसीं ताईं उन्हनि खे हिते अचणु या रोज़गार करणु जेकड़ी आहे पर जेको धारियो आहे ऐं पनाहगीर आहे आबादगार आहे अफ़गान आबादगार आहे उन जे हवाले सां उहो पश्तून ख़ुदि पंहिंजे पाण खे क्लियर कनि त आया हू पाकिस्तान जे पंहिंजनि शहरनि सां गॾु आहिनि या उन्हनि धारियनि सां गॾु आहिनि हू पंहिंजो पाण कुझु शहरनि में अॼु ऐं कल्ह मुज़ाहिरा बि थिया आहिनि अमुन जे लाइ जंहिंमें पश्तून बि आहिनि ऐं सिंधी बि आहिनि सभई गॾिजी जेको आहे हुननि हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे उन में उन्हनि जेके पश्तून जेके ॻाल्हाइनि था तक़रीरूं कनि था उन में हुननि मुज़म्मत कई आहे अफ़गानी जेके पनाहगीर आहिनि ऐं उन्हनि बि चयो आहे त इन्हनि खे मोकिलियो पंहिंजे मुल्क इन्हनि खे वञणु खपे ऐं मुंहिंजे ख़्याल में इहा चङी ॻाल्हि आहे हिकिड़े क़िस्म जी। अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे डॉक्टर साहिबु अॼु जेको कॉम्प्रेस पार्टियुनि जेको मौक़िफ़ ॾिनो आहे हा उन में हिकिड़ो त हुननि चयो आहे त 21 अगस्त ते असां हिकिड़ो वॾो जलसो कंदासीं जंहिंमें असां पंहिंजा मुतालबा जेके आहिनि उहे ज़ोराइते नमूने सां रखंदासीं हुन में अहम मुतालबो त इहो आहे त जेके धारिया आहिनि जेके ॿाहिरियां आहिनि गैर मुल्की आहिनि बर्मी बंगाली पर ही ख़ासि तौर ते जेके अफ़गानी आहिनि उन्हनि खे हुकूमत फैसिलिटेट कयो आहे शनाख़्ती कार्ड ठहिराइण में डोमिसाइल ठहिराए ॾियण में PRCs ठहिराए ॾियण में इहे समूरो जेको गैर क़ानूनी तरह सां कयो वियो आहे इन खे रद्द कयो ऐं इन्हनि खे फ़ौरन जेको आहे सो ॿाहिरि मोकिलियो जीअं तव्हां चयो सुप्रीम कोर्ट जो ख़ुदि फ़ैसिलो आयल आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में आर्मी चीफ जो बयान बि रिकॉर्ड ते आहे इन ई हवाले सां त भई हाणे जेको आहे सो हुननि कुझु ॾींहं पहिरीं शहर जे पुलिस चीफ जावेद आलम ओढे बि चयो त जेके ॾोह थियनि पिया उन्हनि जे अंदरि घणो भाङे जेके गैर क़ानूनी तरसियल जेके गैर मुल्की माण्हू आहिनि उन्हनि जो वॾो किरदारु आहे शनाख़्ती कान्हे ॾोह कनि था क़तल करे हलिया था वञनि न पर तव्हां मतिलबु नथा सम्झो त सिंध हुकूमत हिकु पंहिंजे सूबे जी हुकूमत हुननि वटि आहे गुज़िरियल 14 सालनि खां वठी आहे हीअ इंतिहाई हिकिड़ो सेंसिटिव मामिलो आहे मईशत ख़ुदि माना कराची जो शहर जेको आहे हेॾो वॾी आबादी वारो शहर आहे उनखे मैनेज करणु उनखे हलाइणु खोड़ सारा मसइला आहिनि जंहिंमें ख़ुदि हे उनखे एड था कनि इशूज़ खे जेके ॿाहिरियां माण्हू रहनि था त इन में हू एतिरो डिटरमाइंड कोन्हनि हू उन ते स्टैंड एतिरो कोन था वठनि किथे को पॉलिटिकल या किथे का ॿी का मसइलत बि थी सघे थी। ॾिसो पीपल्स पार्टी जे ख़ुदि मथे जो सूरु आहे मां नथो सम्झां त हिननि वटि सवाइ इन जे जो हू इहो नथा चाहिनि त नज़र अचनि त असां को सिंधियुनि खे मदद करे रहिया आहियूं फेवर करे रहिया आहियूं अदरवाइज़ जेकॾहिं पीपल्स पार्टी खे थोरी समझदारी हुजे त शहर में MQM वॾी स्टेक होल्डर आहे महाजर आबादी खे रिप्रेज़ेंट थी करे
ANP आहे, PTI आहे, नेशनलिस्ट फोर्सिस आहिनि, उन्हनि जो गॾिजी हिकिड़ो ग्रैंड डायलॉग कनि, उन्हनि सभिनी खे घुराइनि ऐं वेहनि, वज़ीर अला वेहे, सैयद जलाल महमूद शाह वेहे, शाही सैद वेहे, पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट जो को माण्हू वेहे, MQM जा जेके धड़ा आहिनि उन्हनि जा माण्हू वेहा आहिनि, PTI जा माण्हू वेहा आहिनि, त हीउ मामिलो जेको हिकु त सीरियस ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरि जेको डेमोग्राफिक चैलेंज आहे उहो सिंधियुनि जे लाइ हिकिड़ो कंसर्न मौजूदु आहे त सिंधियुनि खे पंहिंजे वतन में थोराई में आणण जी का कोशिशि थी रही आहे। जे न थी रही आहे त ठीकु आहे, उन्हनि खे मुतमिन कनि, पर जे थी रही आहे त उनखे वेही गॾिजी एड्रेस कनि, सभु माण्हू ॾिसनि त छा मामला आहिनि। ईअं जेकॾहिं माण्हू नज़रअंदाज़ कंदो रुॻो पुलिस एक्शन सां न थी सघंदो। हीअ त स्टेट खे बाक़ाइदा पूरी स्टेट खे करिणो आहे, हीअ पॉलिटिकल इशू आहे, इनखे वेही न पर स्टैंड मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो हो त सिंध गवर्नमेंट उन ते स्टैंड त वठे न। हाणे त इतिहादियुनि जी गवर्नमेंट आहे, गॾु ई आहिनि, गॾु नेशनल सिक्योरिटी काउंसिल में बि इन ॻाल्हि खे खणी सघनि था त भई हीअ त ॾाढो लॉ एंड ऑर्डर जो मसइलो बि थिए थो। ऐं जेको सोराब ॻोठ जा जेके एहतजाज हुआ, जंहिंजे ॿ ॾींहं जेके ॾिठासीं, जंहिंजे नतीजे में एॾो वायलेंस थियो, माण्हू क़तल थिया ऐं एॾो हिरास थियो, माना उनजो रीज़न ई कोई कोन हो न। बिल्कुलु बिल्कुलु, माना इहो रीज़न हुजे त बिलाल काका जे रद्दमल में को किथे पठान खे या अफ़गानी खे या ॿिए कंहिं ॿोली ॻाल्हाईंदड़ खे को नुक़सानु थियो हुजे, का तशदुद थियो हुजे, त पोइ हिकिड़ो माण्हू सम्झ में अचे थो त बाबा हाणे प्रोवोकेशन आहे, रिएक्शन आहे। हिन में न प्रोवोकेशन आहे न रिएक्शन आहे, हिन जे अंदरि त सवाइ साज़िश जे ॿी का शइ न थी, कुझु बि न आहे। हा नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर वक़्तु थियो आहे ब्रेक जो, ब्रेक ते हलूं था। ब्रेक तां वापसि ईंदासीं त सुभाणे पंजाब में पंजाब असेंबली जूं 20 सीटूं आहिनि, उन ते ज़िमनी चूंड पई थिए ऐं मुक़ाबिलो सख़्तु आहे। मुस्लिम लीग नून ऐं PTI ॿई हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि। चूंड मुहिम बि ॿिन्ही पार्टियुनि जी तमामु ज़ोरनि ते आहे। इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। फ़िलहालु वठूं था मुख़्तसिर ब्रेक।